भगत साहब वाह साईं मुझा असांजे सिंधियुनि जो इष्ट देव साईं कंवरराम वाह वाह जंहिं कुर्ब कमायो नंढे पुण खां उन यार जी शेवा कई सचे साईं सतराम दास सच्ची सतराम जी शेवा करे अॼु साईं कंवरराम शेवा कई अॼु उन्हनि जो नालो आहे अमर थियो नालो। हा हा जे हर को जिए तो पंहिंजे लाइ पर न जिए को ॿिए जे लाइ जेको ॿियनि जे लाइ जिए पियो तिन मां हिकिड़ो महान हुयो भगतन में साईं भगत कंवर हिन धरतीअ ते भगवान हुयो। हा हा साईं कंवरराम कुर्ब कमायो हा हा नंढी पुण 15 साले जी उम्र आहे गरीबी गुज़र आहे वाह माता चवे थी पुट कोर रधे ॾियां वञी विकिणी आहे सचे साईं सतराम दास जी टोली लथी आहे तुंहिंजा कोर विकामजी वेंदा। अॼु साईं कंवरराम चवे तो मुंहिंजी अम्मा तूं कोर रधे करे ॾे मां विकिणी तो अचां। बचरो कंवरराम आज्ञाकारी कोर खणी करे जंहिंमहिल निकितो आहे माता चवे थी बचा कंवर तो तक कॾहिं कोर विकाई कोन्हनि के पहिरियों दफ़ो तो वञे विकिणण होको कहिड़ो ॾींदे बचा कंवर होको कहिड़ो ॾींदे। कंवरराम मिठड़े आवाज में चवे तो मुंहिंजी अम्मा तो ॾाढे प्रेम सां इहे कोर रधियानि हे मुंहिंजी अम्मा तो ॾाढे प्रेम सां इहे कोर रधियानि। साईं कंवरराम मिठड़े आवाज में चयो राम नाम जा मिठड़ा कोर खाओ कंदो मुंहिंजो साईं सभिनी जो लायो सजायो लायो सजायो। इए करे साईं कंवरराम घर मां निकतो आ कोसा कोहर खणी हलियो पग खुलिया साईं कंवरराम जा अल्लाह कोसा कोहर खणी हलियो पग खुलिया साईं कंवरराम जा। होडिया पैसे में पन्नत भरे पैसे में पन्नत भरे होडिया पैसे में पन्नत भरे पैसे में पन्नत भरे होका दींदो हलियो राम नाम जा अल्लाह कोसा कोहर खणी हलियो पग खुलिया साईं कंवरराम जा। मिठी बोलींदो हलियो बोली जिते लथल साईं जी टोली अल्लाह मिठी बोली तो हलियो बोली जिते लथल साईं जी टोली। ओ आवाज वयो कन ते आवाज वयो कन ते ओ आवाज वयो कन ते आवाज वयो कन ते नेण खुलिया साईं सतराम जा। साईं सतराम दास जी टोली सजी निंड में सुम्ही पई आ। साईं कंवरराम जो मिठड़ो आवाज ॿुधी करे चवनि था शांत मिठड़ो गाए तो कंहिंजो आवाज आ संत निकिरी ॿाहिरि आयो ऐं अचण सां गले लॻायो संत निकिरी ॿाहिरि आयो ऐं अचण सां गले लॻायो। हो चई नालो शादी बचरा चई नालो शादी बचड़ा आयो वेठल करे गांव जा अल्लाह कोसा कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवरराम जा। साईं कंवरराम थ जोड़े करे बीठो आ चेतो मुंहिंजा साईं बेली नालो मुंहिंजो कंवरवा पुट तारा चंद जो आया पर यार नौकर तुंहिंजो आया नाउ कंवर मां सॾाया पुट तारा चंद जो आया नाउ कंवर मां सदाया पुट तारा चंद जो आया। हो जरवारा मुंहिंजो गा जरवारा मुंहिंजो गा आयु नौकर सुंदर श्याम जा अल्लाह कोसा कोहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवरराम जा। एतरी मिठड़ी बोली चवे तो राम नाम जा मिठा कोर अरे पुट
असां सां सौदो करणो थी असां सां संत दरवेश गॾु थी साईं सतराम दास चवनि था बचा कवर ये कुर साध सभई खाईंदे पानी पीअंदे न पाई ॾींदे रे कुर साध सभई खाईंदे पानी पीअंदे न पाई ॾींदे साईं कवरा मथ जोड़े करे बीठो आ चतम जा यार हो आए सिर भी साधन सदके आए सिर भी साधन सदके हो आए सिर भी तव्हांजे सदके आए सिर भी तव्हांजे सदके आयो नौकर तव्हांजे नाम जा अल्लाह को सातो हर खणी हलियो भाग खुलिया दाई कंवर राम जा साईं कवरा मथ जोड़े करे बीठो आ चतम जा साईं सोचे तो पेड़ो माता पुछंदी घणो कमाया है अज धंधो पहिरें ॾींहं ते आहा संत चवंदा नाले धणी दे ॾेई छॾ सभु वाह वाह माता पुछंदी घणो कमाया है पर मता संतन जी दुआ थी वञे आहा साईं कंवरराम भी चयो सिर भी तव्हांजे नाले ते कुर्बान आ साईं सतराम नाथ चवनि था बचा कवर अॼु तुंहिंजा कुर अगाम जी विया कवर तुंहिंजे कोरन जा है अॼु कणाव्या मन पोख जी उमिरि सारी जेल ने तब संग न वेंद सोख जी कुहर साधन सभिनी खादा जेके कंवर राम आंदा कुहर साधन सभिनी खादा जेके कंवर राम आंदा कुहर साधन सभिनी खादा जेके कंवर राम आंदा हो वया कुहर तुंहिंजा अॻ जी 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 विष्णु कम कर वियो आ मजा अल्लाह कुसा कुर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा कुसा कुहर खणी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा होटिया पैसे में पन भरे दिया पैसे में पन भरे हो गाड़ी दोहल राम नाम जा अल्लाह को साकुहर खड़ी हलियो भाग खुलिया साईं कंवर राम जा ओ भाग खुलिया साईं कंवर राम जा भाग खुलिया साईं कंवर राम जा साईं कंवराम साहिब की सजे साईं सतराम दास साहिब की